अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सिकू हाणे पंहिंजे भाउ जे दुश्मनन खां पलांद कंदो। छा सावल खान हाणे हैदर खे मारे छॾींदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजे भाउ कासिम खे गोरे हथ करे वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हो सिकू जेको आहे होश विञाए वेही रहंदो ऐं हू जाबिर खान सां बि हाणे घटि न कंदो ऐं जाबिर खान खे हाणे साफ़ साफ़ चई छॾींदो मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बसि हाणे जेको आहे त्वार भाउ कासिम रुॻो मुंहिंजो रुख चढ़े पोइ मां उन खे ईअं त लेटाए छॾींदुसि दुनिया ॾिसंदी ऐं पोइ मां पंहिंजे भाउ जो बि पलांद कंदुसि। जाबिर खान चवंदो त सिकू अगरि जेकर तो बेगुनाह मुंहिंजे भाउ कासिम खे को बि नुक़सानु पहुचाए या मूंखे नुक़सानु पहुचाए त पोइ उनजो ज़िम्मेवार तूं पंहिंजो पाण हूंदे। पोइ असां बि तोखे ईअं त सबक़ सेखारींदासीं जो दुनिया ॾिसंदी ऐं पोइ तोखे असां कॾहिं बि माफ़ न कंदासीं। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे उनखे हैदर खे मारण जी कोशिशि कंदो ऐं हैदर जेको आहे उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। पर सावल खान हाणे हैदर जे मथां यकीन न कंदो छो जो हाणे हैदर जे ख़िलाफ़ उन वटि सबूत आहिनि ऐं हैदर वटि का बि सबूत न आहे जेको शामिर जी बेसबूती ज़ाहिर करे। पोइ सावल खान हैदर खे साफ़ साफ़ चई छॾींदो मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। अगरि जेकॾहिं अञा बि हक़ीक़त जी मूंखे ख़बर न पई त पोइ हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां तोखे ज़रूरु मारे छॾींदुसि ऐं तुंहिंजो लाश ई उछलाए छॾींदुसि ऐं पोइ सो बि तोरे माउ जे अॻियां तोखे मारींदुसि। हैदर चवंदो त सोट सावल भले तव्हां मूंखे मारे छॾियो पर मां चाहियां थो त तव्हांजे साम्हूं हक़ीक़त अचे ऐं तव्हां उन कातिलनि खे ज़ाहिर कयो जेके कातिल शामिर खे मारण जी कोशिशि कई ऐं मूंखे फसाइण जी कोशिशि कई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उनखे हाणे ख़बर पइजी वेंदी त कासिम खान जेको आहे उहो चाकर खान जी जेल मां मतिलबु क़ैद मां भॼी आयो आहे त उनखे हाणे मूंखे ॻोल्हणो हथु करणो पवंदो। अगरि जेकॾहिं मूं कासिम खे हथु न कयो त पोइ कासिम खान ईअं त दुश्मननि जे रुख चढ़ी ईंदो जो दुश्मन हमेशह हमेशह लाइ उनखे मारे ऐं उनजो लाश ई उछलाए छॾींदा ऐं पोइ उनजो लाश मूंखे कॾहिं बि न मिलंदो। जेकॾहिं हाणे मूंखे अॼु खां पोइ उनजे पीछो करणो पवंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। सीधी पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।